इजलास तो आए गुज़िरियल इजलास जी रहियल नुक़्तनि ते गौर विचार कयो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अवांखे अपडेट कयो पिया इजलास जे हवाले सां ज़राअत वारे वज़ीर मंसूर वसाण पारां काबीना खे क्लाइमेट रिसिलेंट ज़राअत ऐं वाटर मैनेजमेंट प्रोजेक्ट बाबत ब्रीफिंग ॾिनी वई। इहो प्रोजेक्ट ज़राअत खातो ठाहींदो, मंसूर वसाण ब्रीफिंग में चयो आहे। बिल्कुल नाज़रीन, प्रोजेक्ट जो मक़सद मौसमी तब्दीलियुनि जी पेश नज़र ज़राअत जे शोबे में तब्दीलियूं आणण ऐं आबादगारनि खे आगाही ॾियणु आहे। मंसूर वसाण जो चवणु आहे। वॾी वॾी सदारत हेठि सिंध काबीना इजलास जो आहे गुज़िरियल इजलास जी रहियल नुक़्तनि ते गौर विचार कयो वियो, जॾहिं त काबीना पारां वॾे वज़ीर खे कामयाब डोनर्स कॉन्फ्रेंस मुनक़द करण ते वाधायूं पिणु ॾिनी वयूं आहिनि। ज़राअत वारे वज़ीर मंसूर वसाण पारां काबीना खे क्लाइमेट रिसिलेंट ज़राअत ऐं वाटर मैनेजमेंट प्रोजेक्ट्स बाबत ब्रीफिंग ॾिनी वई। अवांखे ॿुधायूं त मंसूर वसाण ब्रीफिंग में चयो आहे त इहो प्रोजेक्ट ज़राअत खातो ई ठाहींदो। प्रोजेक्ट जो मक़सद मौसमी तब्दीलियुनि जे पेश नज़र ज़राअत जे शोबे में तब्दीलियूं करण ऐं आबादकारनि खे आगाही ॾियणु आहे। मुराद अली शाह जो चवणु हो त मौसमी तब्दीलियुनि जी रोशनीअ में फसलनि जी पोखीअ जो तरीक़ेकार बि बदिलाइणो पवंदो, फसलनि जी पैदावार वधाइण सां गॾु ऐं पाणीअ खे बि बचाइणो पवंदो। बिल्कुल नाज़रीन, सिंध काबीना प्रोजेक्ट लाइ 116 मिलियन रुपया जारी करण जी मंजूरी भी ॾेई छॾी आहे। प्रोजेक्ट जो मक़सद मौसमी तब्दीलियुनि जे पेश नज़र ज़राअत जे शोबे में तब्दीलियुनि आणण ऐं आबादगारनि खे आगाही ॾियण बि आहे। सूबाई वज़ीर मंसूर वसाण जो चवणु आहे, जॾहिं त वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त मौसमी तब्दीलियुनि जी रोशनीअ में फसलनि जी पोखीअ जो तरीक़ेकार बि बदिलाइणो पवंदो, फसलनि जी पैदावार वधाइण सां गॾु ऐं पाणीअ खे बि बचाइणो पवंदो। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटीएन न्यूज़ चीफ रिपोर्टर वहीद राजभर। जी वहीद, अपडेट कजो। जी, सिंध काबीना इजलास जेको आहे वॾे वज़ीर फैसलो आज़ी शाह जी सदारत ते हिन वक़्तु वज़ीर हाउस कराची में जारी आहे। इजलास में सूबाई वज़ीर, सलाहकार, ख़ासि मददगार, चीफ सेक्रेटरी समेत ॿियनि ऑफिसरनि भी शिरकत कई आहे। तर्जुमान वज़ीर हाउस मूजिबि गुज़िरियल काबीना इजलास जा जेके 6 नुक़्ता हुया उहे रहिजी विया, उन ते जेको गौर वीचार कयो पियो वञे। इजलास मुलतवी कयो वियो, जेको ॿीहर वॾे वज़ीर तलब कयो सूबाई काबीना तरफ़ां वॾे वज़ीर खे जेकी कल्ह कामयाब डोनर कॉन्फ्रेंस आहे उहो कराइण ते मुबारकबाद बि ॾिनी वई। काबीना खे जेको आहे क्लाइमेटी रिसेटलमेंट, ज़राअत ऐं वाटर मैनेजमेंट जा जेके प्रोजेक्ट्स आहिनि उन ते ब्रीफिंग ॾिनी वई। वॾे वज़ीर खे जेको सलाहकार जेको ज़राअत बाबति आहे मंसूर वसाण, सेक्रेटरी ज़राअत ब्रीफिंग ॾिनी ऐं प्रोजेक्ट बाबति जेके ज़राअत खाते जा आहिनि उन बाबति बि आगाही ॾिनी। मंसूर वसाण चयो त प्रोजेक्ट जो जेको मक़सदु आहे मौसमी तब्दीलियुनि जे पेश नज़र ज़राअत में जेके तब्दीलियूं आणियूं पवंदियूं, जंहिंजे करे जेको आहे आबादगारनि खे मौसमी तब्दीलियुनि जे हवाले सां आगाही ॾियणी पवंदी। इन हवाले सां जेको मनसूबो आहे उहो 3 अरब 40 करोड़ रुपयनि जो मनसूबो आहे। फूड एंड एग्रीकल्चर ऑर्गेनाइज़ेशन FEO जे ताउन सां जेको अमल थींदो हिन प्रोजेक्ट ते। ऐं इहो वॾे वज़ीर चयो त असांखे मौसमी तब्दीलियुनि जे हवाले सां जेको आहे जी रोशनी में फसलनि जी जेकी तरीक़ेकार आहे तब्दील करणा पवंदा। वॾे वज़ीर इहो चयो त असांखे फसलनि जी जेको पैदावार आहे उनखे वधाइणो पवंदो, पाणी जी बचत करणी पवंदी। सिंध काबीना तरफ़ां जेके प्रोजेक्ट्स आहिनि उन लाइ 116 मिलियन रुपया जेको जारी करण जी मंज़ूरी ॾिनी वई सिंध काबीना तरफ़ां। इम्तियाज़ अली शाह खे सिंध जो एनर्जी जेके शमसी एंड कंजर्वेशन एजेंसी आहे उनजो मैनेजिंग डायरेक्टर मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾिनी वई। इम्तियाज़ शाह जेको गोल्ड मेडलिस्ट आहिनि, वॾे जेको काबीना चयो त उनखे 9 उमेदवारनि जेको आहे उहो जेको आहे उन्हनि खे नामज़द कयो आहे, जंहिंखां पोइ हिन वक़्तु उनखे MD जेको आहे मुक़ररु कयो वियो आहे। जी वहीद राजभर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।